अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु الذي أرسل رسوله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا عسى ربكم أن يكفر عنكم سيئاتكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار يوم لا يخزي الله النبي والذين آمنوا معه نورهم يسعى بين أيديهم وبأيمانهم يقولون ربنا أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء قدير صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين।
डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है। सब जो बेशक ये सुभान अल्लाह न चेबो ये बेशक चेबो। डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है। लरजता हूँ कफन से पर पहनना जरूर है। हो जाता हूँ गमगीन जनाजे को देख कर, लेकिन मेरा जनाजा भी उठना जरूर है। होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर, पर मुद्दतों इस कब्र में रहना जरूर है। मैं किसी को क्या इल्जाम दूं अपनी मौत का ए दोस्त, इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। वहदहू ला शरीक लहू चओ चवंदो आ, फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तरको मपा। तोबा संदी तस्बीह पढ़ी सा पुजा, पिरिन संदी गाल थी साईं साणो हंडा। नांगा पंहिंजे नफ्स खे का सही राह सुना, त सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख संदी बाए तो आडोई नाचे। जे भाई जोगी थिया त कहो कल में संदी कार, पूरो रहो पंजन सी आया टीहन टार। से ई धागा धार जमे राह सुञाणी रब जी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 28 सिपारे सूरत तारीम जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत की हुई आहे। इन आयत में अल्लाह ताला तौबा जो मसलो बयान फरमायो आहे। चूंकि इन महीने जी 10 तारीख़ ते अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम की तौबा की कबूल फरमायो। तंहिंजे करे असां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहियूं। असांखे भी घुर्जे त हिन महीने में तौबा ऐं इस्तिग़फ़ार घणो कयूं। असुल मुहर्रम जे महीने के फज़ीलत असुल खां वठी मिलियल आहे। मतां तव्हां सम्झो त हज़रत हुसैन साईं जी शहादत जे करे मुहर्रम खे फज़ीलत मिली आहे। न बाबा, कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्न इद्दत अश्शुहूर इंदल्लाहि इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्ज़ मिन्हा अर्बअतुन हुरुम। अल्लाह ताला वट महीना घणा आहिनि? 12 महीना घणा आहिनि? ये जेको असां चवंदा आहियूं 13 महीनो आहे, इहो ग़लति आहे। महीना 12।
रब फरमायो उन्हनि 12 महीननि मां मिन्हा अरबातुन हुरुम 4 महीना इज्जत वारा। हिकिड़ो ज़ुल्क़ाद, ॿियो ज़ुल्हज, टियों मुहर्रम, चौथों रजब। ये 4 महीना असुल को वठी इज्जत वारा। ओ जंहिं वक़्त में रब आसमान ऐं ज़मीन ठाहिया न, उन वक़्त में रब चई छॾियो माना साईं जन भी अञा दुनिया में न आया, हज़रत हुसैन से भी ॼाओ ई कोन हो। उन वक़्त में रब फरमायो ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम, रजब ये इज्जत वारा महीना। सो मुहर्रम जे महीने के फजीलत असुल को वठी मिलियल है। मता तव्हां समझो तो शहीद करबला जे करे इन महीने की फजीलत मिली आहे। न बाबा, हज़रत हुसैन साईं के हिकिड़ो मकाम मिलियो शहादत जो, ॿियो वरी शहादत मुहर्रम जे महीने। सो इन महीने में जेतिरो थी सके तौबा ऐं इस्तिग़फ़ार घणो कयो। असुल तौबा जी माना है तलाफ़ी माफ़ात। इंसान जेके ग़लतियूं करे, गुनाह करे, उन्हनि खां शर्मिसार थी करे रब जे दरवाज़े ते अचे ऐं इक़रार करे या अल्लाह मां ॾोही आहियां, मां गुनाहगार आहियां, ऐं वाइदो करे त आईंदा गुनाह न कंदुसि। पहिरें नंबर ते एतिराफ़ जुर्म माना ॾोह मञे। ॾोह मञण बि वॾी बहादुरी आहे। ही जेके चोर पुलिस वारा उन्हनि खे ऊंधो लटकाईंदा आहिनि, काकूस जा बूथाड़ा उन जे मुंहं ते चाढ़ींदा आहिनि, 7 पुत्र हणंदा आहिनि, पोइ बि ॾोह न मञींदा आहिनि। तव्हां सम्झंदो त बहादुर आहे, हालांकि ये त बुज़दिल आहे। बहादुर आहे जेको चए त बाबा मां ॾोह मञां थो, जेका सज़ा ॾियणी त सज़ा ॾियो। ॾोह मञण बहादुरी आहे। जेको बानो ॾोह मञे थो इहो रब खे बि वणे थो। हदीस में जेदो शाबुन आतिम मुस्रिफुन अला नफ्से। फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंजी पूरी जिंदगी गुनाहन में गुज़री वई। जिंदगी में हिकिड़ी भी नेकी न कई, एडा गुनाह कई, एडा ॾोह कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूइ फ़ेल। बनी इसराइल तंग थी पिया। शहर वारनि फ़ैसिलो कयो त हिनखे शहर मां कढोसि। जरगो करे शहर निकाली ॾिनऊंसि। जंगल में पियो रहे। फलम्मा हज़रतुल वफ़ात, जॾहिं उन गुनहगार बाने जी वफ़ात थी वई, फ़अौहा इला मूसा, रब हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे वही फरमाई, मूसा जी मुंहिंजा मौला, इन्न वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा फलाणी जाते जंगल में मुझो हिकिड़ो दोस्त मरियो थई, मुझो हिकिड़ो यार फौत थियो आ, फहज़ुरो जल्दी करो ते पहुच। वग़स्सिल, उन मुझे दोस्त के गुस्ल भी तू करा। वसल्ले अलैहि, उन मुझे यार जी जनाजे जी नमाज भी तू पढ़ा। वकुल्ल मन कसुर इस्यानुहु यहज़ुर जनाज़तहु लअग़फ़िर लहुम। ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनाहगार मुझे ने दोस्त जे जनाजे में शरीक थींदो, मां रब जनाजे पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाजा भी अहिड़ा हूंदा। हूअं भी मुसलमान जो मुसलमान ते हक़ आहे त जनाजे में ज़रूर शरीक थिए।
कोशिश कयो त जनाज़े के कुल्लो बीजो कब्रस्तान ताईं जनाज़े सां गॾु हलो, छो त अॼु इन जो वारो आहे, सुभाणे असांजो वारो बि ईंदो। इज़ा हमलत जनाज़तन फालम अन्नक महमूलुम बादहा, जॾहिं का जनाज़े के कुल्लो जो यकीन कयो त इहो मूंखे कुल्लो ॾिनो पियो वञे, सुभाणे मां बि ॿियनि जे कुल्लनि ते हूंदुसि। पर ख़ुसूसन को नेक बानो, को साले बानो, को बुजुर्ग, को आलिम वफ़ात करे वञे त उन जे जनाज़े में त ज़रूर शरीक थियो, छो त के जनाज़ा अहिड़ा हूंदा आहिनि जो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो आहे। फलम्मा हज़रू, हदीस में जे दो सब माण्हू उन जे जनाज़े में हाज़िर थिया। जनाज़े खां बाद कतारूं लगी वयूं त इन अल्लाह वारे जी ज़ियारत कयूं। जॾहिं उन जे चेहरे तां कफन जी चादर खे परे कयो वियो, जेको उनखे ॾिसे पियो अरफ़ू, सभिनी उन खे सुञातो। शहर जो माण्हू हो, हर को सुञाणे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के जो क़ालू हाज़ा हुवल फ़ासिकुल्लज़ी अख़रजना, अल्लाह जा नबी ही त फासिक फाजर माण्हू हुयो, ही त ॾोहारी क़िस्म जो माण्हू हुयो, असां त हिन खां तंग थी करे शहर मां कढी छॾियोसीं। तो वरी ऐलान कयो आहे त जेको इन जी जनाज़े में शरीक थींदो, रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो। फतअज्जब मिन ज़ालिक, हदीस में जे तो मूसा अलैहिस्सलाम पाण हैरान थियो, ताज्जुब में पइजी वियो, रब खे अर्ज़ कई, अल्लाह छा माजरा है, तू तो चवी त मुंहिंजो दोस्त आहे, ही था चवनि त फासिक ऐं फाजिर आहे। रब फरमायो सदकू मूसा, ये भी सच्चा, मां रब भी सच्चो, ये भी सच्चा, मां रब भी सच्चो। हाँ वाकई ॾोहारी हुयो, फासिक ऐं फाजिर हुयो, पर आख़िरी वक़्त में फरआ युमनतन व युसरतन, सॼे भी ॾिठई खॿे भी ॾिठई। फलम यर हमीमा व करीना, त न अबो न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी, कोई न के ॾिसण में न आयो। तो ते रोई करे मां रब खे चई, इलाही अब्दुन मिन इबादिक, या अल्लाह मां भी तुंहिंजे बानर मां हिकिड़ो बानो आहियां। वगरीबुन फी बिलादिक, या अल्लाह शहर वारनि त मूंखे निधन को करे कढी छॾियो अथई, हिते मुंहिंजो जंगल में कोई कोन्हे, न अबो न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी। या अल्लाह मां मञा थो मां ॾोहारी आहियां, पर लऊ अलिमतु अन्न अज़ाबी यज़ीदु फी मुल्किक वाफ़ुक अन्नी अनकुसु मिन मुल्किक लमा सअलतुकल मग़फ़िरा। या अल्लाह जेकर मूंखे इहा ख़बर हुजे हा त मुंहिंजे अज़ाब करण सां तुंहिंजे बादशाहीअ में कोई इज़ाफ़ो थींदो, या मूंखे माफ़ करण सां तुंहिंजे मुल्क में को नुक़सान थींदो, त मां कॾहिं भी माफ़ी जो सुवाल न कयां। ए मुंहिंजा सुहिणा अल्लाह, जेकर तूं मूंखे अज़ाब कंदे त तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो त कोन थींदो, जेकर मूंखे माफ़ कंदे त तुंहिंजे मुल्क में को नुक़सान त कोन थींदो। केर तोखे मयार त कोन ॾींदी त हिन निधड़के खे छो माफ़ कई। या अल्लाह तो त पाण नबियनि जे ज़ुबान ते फरमायो आहे, व इन्नी लग़फ़ारुल लिमन ताब, या अल्लाह तो त पाण चयो आहे जेको तौबा कंदो मां उनखे बख़्शींदुसि।
तो पान फरमायो अल्लाह तक न तू मिर रहमतिल्लाह, गुनाहगारो अल्लाह जे रहमत को ना उम्मीद न थियो। या अल्लाह बस अज मुझे माफी जो सवाल आ। रब फरमायो मूसा इन्हीं गुनाहगार बने जो यो एतराफे जुर्म या आजिज़ी मां रब के दी वणी वई जो लौ सअलनी फिल मुज़निबीन मिन आलिल अर्ज़, जेकॾहिं यो गुनाहगार पूरी रूह ज़मीन जे गुनाहगारनि जे लाइ माफ़ी वठे हा त मां रब सभिनीनि खे माफ़ करे ॾियां। अना काफुल गरीब मूसा मां त परदेसिन जी पनाहगाह व तबीबू जंहिंजो दुनिया में कोई तबीब न हुजे। हकीम डॉक्टर जवाब ॾेई छॾनि मूसा मां रबो न जो तबीब हाँ, व हबीबू जंहिंजो दुनिया में कोई दोस्त न हुजे। मूसा मां रबो न जो दोस्त हाँ। डो मञण बि वॾी बात। ॿियो वाक़ियो अव्हांखे ॿुधायां, उलमा खां तव्हां ॿुधो हूंदो पर अव्हांजे ईमान खे ताज़ो बनाइण जे लाइ वरी बि ॿुधायां थो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तीह जे मैदान में आयो, 6 लख बनी इसराइल हुया, पानी ख़त्म थी वियो। मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ कयोसीं दुआ घुरो बारिश पवे। जानवर भी उन पिया मरन पर नंढड़ा बचड़ा भी उन पिया मरन। मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, बाबा वेहो उथो वेहो न। वो भेणा मवाली टांटन जे मथों घुमन था, तव्हांजे मथों त शामिया न लॻा। कल्ह टे ॾींहं तव्हां ॾिठो हूंदो मायूं कुराड़ियूं मायूं पेर उघाड़ा निटण उस में रोड ते पयूं हलनि। तव्हां छांव में भी फतको था विया। कुछ गैरत कयो। सही तो चवां या ग़लत? आईंदी साल हाणे 10-15 साल ये मुहर्रम जो महीनो गर्मी में ईंदो। आईंदी साल पखो खणी ईंदा कयो। शायदि हितों जी जमायत ग़रीब आहे। उस्ताद अब्दुल अज़ीज़ साहब अकेलो वीचारो शाबस अथसि। अॻु साल जलसो कराए दो। इहो खजी वारो पखो खणी ईंदा कयो। ठीकु आहे न? हालांगी में 10 मुहर्रम ते वॾो जलसो हुयो। गर्मी भी सख्त हुई। पखन ते उते जलसे वारनि जेगा कया। एकड़ो हेॾे पखे करे तो वरी ॿियो जमायती अची वरी पंहिंजे पासे ॾेखारे। जलसे में 2-3 दफ़ा जेगा थिया। मां जो शाबस तव्हां खां मना मवाली मुड़स माण्हू आहिनि बेईमान। उस में पिया था घुमनि। मायूं उन्हनि जूं कारा कपिड़ा पाए पेर उघाड़ा करे रोड ते पयूं हलन। पोइ पेर सड़न पिया। हिकिड़े दोस्त ॻाल्हि कयो जो मायुनि जा पेर जो सड़न पिया त हिक ॿिए खे चवनि पियूं जल दब। मौलवी असदुल्ला खोड़े वारो खे लफ़्ज़ यादि न। तकलीफ़ थियनि थी बेईमाननि खे पर सया गर्मी बर्दाश्त कयो। आईंदी साल विंजणा खणी अचिजो। खजी जो विंजणो हुजे या ॿियो हथ जो। हाणे हर भरू पिया था कपिड़ो हणो। विंजणो हूंदो त पासे में ॿियो हूंदो हुनखे बि हवा पई लॻे। मूसा अलैहिस्सलाम रब खां अल्लाह बारिश जी ज़रूरत आहे। रब फरमायो मूसा इन्हें 6 लख बनी इसराइल में हिकिड़ो गुनाहगार आहे जंहिं 40 साल मुंहिंजो मुक़ाबिलो कयो आहे। 40 साल मां रब जी नफ़रमानी कई आहे। हो ॿाहिरि निकिरी बीहंदो पोइ मां दुआ क़बूल कंदुसि। या अल्लाह भला हुन जो तारफ़ हुन जो मोह मुहांडो नालो। रब फरमायो बस तूं ऐलान कर त जंहिं 40 साल पंहिंजे रब सां टक्कर खाधो आहे हो ॿाहिरि निकिरी बीहंदो पोइ बारिश पवंदी। हदीस में चए थो उहो गुनाहगार बानो हुनखे दिलि में चुभकी वियो। छो त हर कंहिंखे गुनाह दिलि में चुभकंदो आहे। दिल में सोचई त ॿाहिरि निकिरी बीहंदुसि। ये बनी इसराइल डिंगी क़ौम मूंखे पत्थरनि सां संसार करे छॾींदी।
डप में बाहर भी न पियो निकरे। वरी ख्याल कई त भला इते मथों चादर विझा, रोई करे रब को माफ़ी वठा। वरी सोचई त मथों चादर विझंदुसि त पाड़े वारे खे ख़बर पइजी वेंदी, बाह मां पकड़े करे बाहर कढंदो। बाहर भी डप में न पियो निकरे, उते भी मथों चादर विझी करे माफ़ी न पियो वठी सघे। हदीस में अचे तो पोइ उते कंधो हेठ कई, दिल ही दिल में, जुबान ते भी लफ्ज़ न पियो आणे। दिल में चई फ़तरफ़्तु बिज़ुनूबी, या अल्लाह मां मञा तो मां 40 साल तुंहिंजो मुक़ाबलो कयो आ, पर तूं त बाननि जे गुनाहनि खे बख़्शींदो आ। या अल्लाह तूं त बाननि जे ऐबनि खे ढकींदो आ। अज जेकॾहिं मां हिते ॿाहिरि निकितुसि, ये बनी इसराइल क़ौम मूंखे पत्थरनि सां चिथे छॾींदी। मञा तो मां ॾोहारी आहियां। अखियुनि मां बगोड़ा पाणी जा वही आयसि, उते जो उते आसमान में ककर अची विया, गोड़ सां मींहुं वसण शुरू थी वियो। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या अल्लाह वो ॾोहारी माण्हू त ॿाहिरि निकितो ई कोन्हे, ही अॻे ई बारिश पइजी वई। रब फरमायो, मूसा ये जेका रहमत वारी बारिश वसाई त मियां भी उन गुनहगार बाने जे दुआ जे करे वसाई। या अल्लाह भला हाणे तो उन जो तारुफ करा, हाणे तो उन जी ज़ियारत कयूं। रब फरमायो, मूसा जन 40 साल मुझो टक्कर खाधई, 40 साल मुझो मुकाबलो कई, उन वक्त में मां ज़ाहिर कोन कयो मास। हाणे त माफ़ी वरती थई, मां रब सां ठाव कयो थई, हाणे मां रब पंहिंजे दोस्त खे कीअं ज़ाहिर कंदुसि। त रब जो केरु थी। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, पोइ जंगल में रहंदो, पोइ वॾेरे चयसि त हिते जंगल में वेठो आहियां, शहर में अच, तोखे मस्जिद भी ठहराइजां, मदरसो भी ठहराइजां, घर भी तोखे ठहराए ॾींदुसि, साल जो अन्न भी ॾींदो सही, चांवर भी ॾींदो सही, पगार लटो कपिड़ो। त उन बुज़ुर्ग फरमायो, मुंहिंजा रईस भला जेकॾहिं तो वटि उते अचां, उते मूंखां का ग़लती थी वञे, तुंहिंजी बानी या नौकिरानी मूंॾे मानी खणी अचे ऐं मां उन ॾे ग़लति निगाह सां निहारियां, थोरी उन सां खशट कयां त कढंदे त कोन। त वॾेरे जा तारा ॻाढ़ा थी विया, अड़े तूं बुज़ुर्ग हुई, तूं हिते जंगल में भलो। त उन बुज़ुर्ग जे अखियुनि में पाणी अची वियो, चई, मुंहिंजा रईस मां त ॾोह कयो ई कोन्हे, न को ॾोह जो इरादो आ, मां त रुॻो तोखां पुछा पियो कयां त ग़लती थी वञे त बर्दाश्त कंदे, त तुंहिंजा तारा ॻाढ़ा थी विया आहिनि। मूंखे हिते जंगल में 50 साल गुज़री विया आहिनि, हज़ारे मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि, हज़ारे मूंखां कमियूं कोताहियूं थियूं आहिनि। वरी पंहिंजे रब को माफ़ी तो वठां त माफ़ भी करे तो छॾे, मयार भी कोन थो ॾे। 50 साल में लखें ग़लतियूं थियूं आहिनि, पर कॾहिं रब न पाणी बंदि कयो आहे, न मानी बंदि कई। रब जहिड़ो केरु थी। असांजा जमायती जेके महीने में 50 रुपया 100 रुपया मौलवीअ खे ॾींदा आहिनि, वेचारो मौलवी मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदो त मथे खां वठी पेरनि ताईं पिया ॾिसंदसि त पाचा सही अथसि या न, पटको सही ॿधो अथई या न, पिया ग़लतियूं जाचींदा। असां त ग़लतियूं जाचींदा आहियूं, ऐब जाचींदा आहियूं त कहिड़ो हिन में ऐब आहे, पर अल्लाह ताला बाननि खे ढकींदो, रुगो इकरार करे। हदीस में अचे तो, इहो बानो जेको ॾोह मञे थो, क़यामत जो ॾींहुं थींदो, रब पंहिंजी सतारी वारी चादर में ढकींदुसि। सचो सुभान अल्लाह, ढकींदुसि रब, मथो चादर ॾींदुसि पंहिंजी सतारी।
जीअं हिन जे पीउ खे बि ख़बर न पवे त मुंहिंजे पुट को ॾोह कयो आहे, जीअं हिन जे अमर खे बि ख़बर न पए त मुंहिंजे बच्चे खां का ग़लती थी वई आहे। भाइरनि खां बि लिकाईंदुसि, दोस्तनि खां बि लिकाईंदुसि, उस्तादनि ऐं मुर्शिदनि खां बि लिकाईंदुसि। अकेलाइप में रब ढके करे पुछा कंदुसि, हो मुंहिंजा बाना ॾे हवाल फलाणो गुनाह कयो अथई। चवंदो हाओ मुंहिंजा रब मञा थो मां कयो आहे, छो त दुनिया में बि मञींदो। बाबा जेको हिते ॾोह मञे थो, माफ़ी वठे थो, इहो उते बि मञींदो। जेको हिते नथो मञे उहो उते बि न मञींदो। मां नथो चवां, क़ुरान थो फरमा ववुज़ियल किताब, जॾहिं आमाल नामो खोलियो वेंदो, सहीफ़ो खोलियो वेंदो, गुनाहनि जो दफ़्तर खोलियो वेंदो, त के अहिड़ा ज़ालिम बि हूंदा जो ते रब खे चवंदा वल्लाहि रब्बिना मा कुन्ना मुशरिकीन, या अल्लाह असांखे तुंहिंजी ज़ात जो कसम आहे असां पक्का मुवहिद हुयासीं, असां मस्जिद जा कख हुयासीं, पक्का निमाज़ी हुयासीं। फरिश्तनि ज़ुल्म कयो आहे, परावा गुनाह असांजे दफ़्तर में लिखी छॾिया अथनि, या त भुलिजी पिया आहिनि, या कंप्यूटर जी का ग़लती थी वई आहे, असां ॾोह कयो ई कोन्हे। जेके हिते नथा मञनि उहे उते बि न मञनि, रब कीअं मञराईंदो? क़ुरान तो फरमा अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिम, रब फरमाईंदो ठीकु आहे, अॼु तव्हांजे वातनि खे असां बंदि था कयूं, चपनि खे सुईअ सां टोपो ॾिनो वेंदो, चप बंदि। वतुकल्लिमुना अयदीहिम, क़ुरान तो फरमा हथ ॻाल्हाईंदा, आंगुरूं क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदियूं। टच मोबाइल ते को मौलवी अची वेंदो हो, का दीन जी ॻाल्हि अची वेंदी त परे करे छॾींदो हो, वरी का माई अची वेंदी, का नाचनी अची वेंदी त चङी तरह हुनखे ॾिसंदो, आंगुरूं गवाही ॾींदियूं। वतशहदु अर्जुलुहुम, पेर गवाही ॾींदा। या अल्लाह 400 किलोमीटर पंधु करे सेवण जी दरगाह ते 3 कलाक धमाल में बीठो, शहदाद कोट में ॾांदनि जी गोए पई थिए त 3 कलाक बुखई उन ते उते गोए ते बीठो हो। सियारे में घोटकी बंद ते कुकड़नि जी मेल पई थिए त 4-4 कलाक उते बंद ते मेल पियो ॾिसे। पर घर घर सां, दर दर सां, भित भित सां, खुआरनि जे ॻोठ में, ईदगाह में क़ुरान जो वाइज़ पियो हले, दीन जी ॻाल्हि पई हले। 12 महीने वेचारा आलिम आया, हिन ज़ालिम खे एतिरी हिम्मत न थी जो ॿ विखूं खणी वञी क़ुरान ॿुधे आ। पोइ दुनिया में जो केरु अची पीउ खे चवे त तुंहिंजे पुट खे मां शराब खाने में ॾिसी आयुसि, पोइ असांजे पुट खे का वॻींदी की न, त बाबे खे छो ॿुधाई? इन जे करे त केरु गवाही ॾे ई कोन थो। उहो वीचारो मीर मुर्तज़ा भुट्टो कराची में दर्दनाक हालत में साथियुनि समेत मारियो वियो, जेको सूबेदार गवाह बीठो ने गवाह खे बि मारे छॾियो, त मतां गवाही ॾे त फलाणनि मारियो आहे। उहे वीचारे मोहतरम बेनज़ीर साहब पिंडी जे चौक में ॾींहं ॾिठे जो उनखे गोली हई वई, जेके गवाह हुया उन्हनि गवाहनि खे बि मारे छॾियऊं, त मतां गवाही ॾियनि त फलाणनि मारियो आहे। इन जे करे त केरु गवाही ॾे ई कोन थो। तंहिंजे करे तरफ़ क़ुरान मजीद में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू क़व्वामीन बिल क़िस्त शुहदाअ लिल्लाह, रब फरमाओ ईमान वारो हक़ जी शाहिदी ॾियो, इंसाफ़ जी गवाही ॾियो। वलौ अला अनफुसिकुम, भली तव्हांखे यकीन थी वञे त मां गवाही ॾींदुसि त मरी वेंदुसि। अविल वालिदैन, सची गवाही जो नुक़सान पीउ माउ खे थो पहुचे। अविल अक़रबीन, माइटनि खे थो पहुचे।
समझो था तो गवाही सच्ची दींदुसि तो सजो गोठ बर्बाद थी वेंदो। कुरान तो फरमा जान कुर्बान कयो, अबो अम्मा कुर्बान कयो, मिट माइट कुर्बान कयो। यो थोड़ो नुकसान थव, कूड़ी गवाही जो नुकसान इन खां वॾो थव। अज 5000 ते मुसलमान कूड़ी गवाही थो जे। कोर्ट में कसम खणी मथे ते कुरान मजीद खणी करे चए थो त ये जमीन फलाणे जी आ, ही प्लाट फलाणे जो आ। 5000 ते कूड़ी गवाही पियो जे। के वरी असांजा कुराड़ा ख़बर भी अथन त ये जमीन फलाणे जी आ। अगे त वॾड़ा हुया, जमीनूं सॼियूं गॾियल हूंदियूं, हिकिड़े जो खातो हूंदो हो, चवंदा भाई ये जमीन फलाणे जी आहे, जमीन फलाणे। ख़बर भी आहे असांजे कुराड़नि खे त इहा ज़मीन हुनजी आहे, खातो भली हुनजो हुजे पर ज़मीन हिनजी आहे, पर पोइ बि गवाही नथा ॾियनि। यादि रखो मुसलमानो, गवाही लिकाइण भी कबीरो गुनाह अथव, कूड़ी गवाही ॾियण भी कबीरो गुनाह अथव। जीअं शिरक कबीरो गुनाह आहे, ईअं कूड़ी गवाही ॾियण, गवाही खे लिकाइण भी कबीरो गुनाह अथव। अगे काफ़िर हूंदा त नबी गवाही सच्ची ॾींदा हा। मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं जो वॾे में वॾो दुश्मन मके में कहिड़ो? अबू जहल, जंहिंजे लाइ नबी साईं फरमाई मुंहिंजी उम्मत जो फिरौन आहे, बैतुल्ला जो तवाफ़ पियो करे, ये तवाफ़ कंदा। उन जो दोस्त भी उन सां मुंडरो मुंडरे सां मिलाए बैतुल्ला जो तवाफ़ पियो करे। उन दोस्त पुछा कैसे रही सही त हिकिड़ो नबी पैदा थियो आहे, उनखे सुञाणी थो? इन ज़ालिम अबू जहल बैतुल्ला जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे चयो, मुंहिंजे साम्हूं मोहम्मद जाओ, मुंहिंजे साम्हूं जवान थियो, मुंहिंजे साम्हूं ख़दीजा सां शादी कई, मां हुन जे पीउ खे सुञाणा थो, अब्दुल्ला जो पुटु आहे। मां हुन जे ॾाॾे खे सुञाणा थो, ख्वाजा अब्दुल मुतलिब जो पुटु आहे। भला ॾे हवाल, इहो मोहम्मद सचो आहे या कूड़ो आहे? त इहो ज़ालिम अबू जहल बैतुल्ला जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे थो चवे, यार 40 सालनि में मोहम्मद मुस्तफ़ा कॾहिं माण्हुनि ते कूड़ कोन ॻाल्हायो आहे, त अल्लाह ते कूड़ कीअं ॻाल्हाए? जेकॾहिं पुछी थो त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार मके में त कोन मिलंदी, पर सॼी दुनिया में मोहम्मद जहिड़ो सचो तोखे न मिलंदो। हुयो काफ़िर पर गवाही सच्ची ॾिनई आहे। ज़ालिम मञी भी थो त सचो आहे, त पोइ मुस्लमान चवंदो थी चई बसि हीअ असांजी सरदारी जो मसइलो आहे। जेकॾहिं मुस्लमान थींदुसि पोइ त मुंहिंजी सरदारी हली वेंदी, पोइ हर ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा जी मञणी पवंदी। होया काफ़िर पर गवाही सच्ची पिया ॾियनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो रज़ी अल्लाह ताला अन्हु, इन नबूवत जे ज़माने खां अॻु जी ॻाल्हि आहे, चई मां यमन वियुसि तिजारत जी नीयत सां। पोइ उते यहूदियुनि जो हिकिड़ो आलिम हुयो, बुज़ुर्ग राहिब, तौरेत ऐं इंजील जो ॼाणू हुयो। उन जे आॾो ॿई किताब पिया। पोइ मूंखे जो ॾिठई, चई अंत मिन कुरैश, तूं कुरैश खां आई? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो, मां चयोमांसि हाओ मां कुरैशी आहियां। त वरी पन्ना पियो उथलाए तौरेत ऐं इंजील मुंडे बि निहारे, वरी किताब ॾे निहारे, वरी चई मिन बनी तमीम, कुरैश जी बनू तमीम शाख, छो त हिकिड़ी ज़ात थींदी आहे ॿियो पाड़ो। जीअं असांजी क़ौम राजपर या पाता, हुन जा 32 पाड़ा आहिनि, सदर, बगड़, नांगोर, हाजी, बांभण, मांडण, कुबर, फुल। वरी असां जोगिर में पाड़ा, के फैज़ानी, के दलानी, के कामशाही, के ढोराई, के ठरियाई। तव्हां में पाड़ा थींदा हूंदा कलवगल में। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाया आओ मां बनू तमीम पाड़े जो। वरी किताबनि खे ॾिठे, वरी मूं ॾे निहारे चई तुंहिंजे पीउ जो नालो अबू कुहाफ़ा उस्मान आहे? सचो सुभान अल्लाह। मां चयोमांसि आओ। पुछा कई तुंहिंजो नालो अबू बकर आहे? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाया तो मां हैरान थियुसि, सॼी ज़िंदगी न मूंखे ॾिठो कोन्हे को, मुंहिंजी ज़ात थो ॿुधाए, मुंहिंजो पाड़ो थो ॿुधाए, बाबे जो नालो थो ॿुधाए, मुंहिंजो नालो थो ॿुधाए। जॾहिं मां चयोमांसि मुंहिंजो नालो अबू बकर आहे, त उहो यहूदियुनि जो आलिम
उथी पियो मूंखे भाकुर पातई पेशानी ते चुमी रही करे जे अदा अबू बकर मुबारक हो जाई आखिरी नबी जी को पैदा थींदो जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफा हूंदो उनते सब खां पहिरीं कलमे पढ़ण वारो भी तू हूंदे त उन जी वफ़ात खां बाद सब खां पहिरियों खलीफा बिला फज़ल भी तू अबू बकर सिद्दीक़ जो त नबी से जो सिफतूं त तोरे ते इंजील में मौजूद हुयूं पर नबी से जे यारनि जो सिफतूं भी तोरे ते इंजील में मौजूद हुयूं मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कुरान तो फरमा नबी जे यारन जो सिफतूं भी तोरे ते इंजील में मौजूद हूं कुरान में त लिखियल आहे त पहिरियों खलीफ़ो अबू बकर आहे रब फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल थव वल्लज़ीन माऊ ऐं पहिरियों खलीफ़ो जेको हर वक्त मोहम्मद मुस्तफा सां गॾो माऊ माना नबी सां गॾो बदर में ओद में खंदक में खैबर में तबूक में हुनैन में सफर में अज़र में गार में पर क़यामत मोहम्मद मुस्तफा सां मज़ार में भी गॾु ओ अबू बकर सिद्दीक़ खलीफा बिला फज़ल तोरे ते इंजील में भी लिखियल हुयो त खलीफा बिला फज़ल अबू बकर सिद्दीक़ बाबा असा नंबर ॾींदा आहियूं जा न मौलवी के ताकत है जो नंबर जे न का ज़ाकिर ज़वार के ताकत है जो नंबर जे नंबर जंग वारो अल्लाह आ नंबर जंग वारो अल्लाह जो रसूल आ इन्हनि के छॾे ॾियो ये बेचारा नशे में हुसैन मेखो साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो त हिकिड़ो मवाली हो पोइ भंग पीतई पोइ वेचारो गिटीअ में किरी पियो रात जो कुत्ती भी सियारे जी मौसम आई अचे पासीरी थी सुम्ही पियसि त कुत्तीअ जे कननि में हथ विझी करे चई फलाणे जी माई लील में जो वठी ॾिना हम इहो केॾे के हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे इहा बि ख़बर न आहे त हीअ कुत्ती आहे या मुंहिंजी ज़ाल आहे इन्हनि सां कहिड़ा बहस इन्हनि सां मुनाज़रा छॾे ॾियो इन्हनि खे बसिन ते भी लिखियल हूंदो आहे मलंगानू न छेड़ मौलाना चांडियो साहब रहमतुल्लाह अलैह जी मां तकरीर ॿुधी वो चई त असां सम्झोसीं त हिंदुस्तान में अचनि था हे बुज़ुर्ग मुहाजिर पाकिस्तान में का वॾी तब्दीली ईंदी पर निभागन हिननि मवालनि खे वरी नशे मां सुजाॻ ई न अची गए ये लखनऊ जा जेके आया मरसी ईंदो ई गए मुहर्रम के महीने में कारा कपड़ा तव्हां न पाए ठीक है असां हाल सुन्नत वल जमात आहियूं ये कारा कपड़ा हुननि जा अञा असांजे किताबनि में लिखियल आहे त कारो लिबास पाइण मुस्तहब आहे पर असां कारे लिबास तो हथ खणी छॾियो छो त हुननि जो पाइण शुरू कयो असां चयोसीं ठीकु आहियो तव्हांखे मुबारक ये हलीमूं ये न्याज़ ये बाबा छॾे ॾियो भली हू खाइनि असांजे कंडियारे में कलतारपुर में ये हिंदुस्तानी आया ये वरी हलीम ठाहींदा आहिनि मुहर्रम जे महीने वॾो गोश्त भी उनमें नंढो गोश्त भी उनमें चणा भी उनमें चणनि जी दाल मुङनि जी दाल महरी दाल तूरियूं भींडियूं पटाटा टमाटा गोभी चांवरनि जो अटो ज्वर जो अटो बाजरे जो सभु मिलाईंदा अरे बाबा ही छा आहे चवंदा आहिनि हज़रत हुसैन साईं खे करबे बला जी सरज़मीन ते का शइ कान मिली बच्चनि ऐं साथियुनि समेत बुख ते हुयो तंहिंजे करे हाणे असां हर शइ खाई ओघरायूं ॾेई हुसैन जे रूह खे ख़ुशि ही अजीब फ़लसफ़ो आहे मुहब्बत जो बाबा तव्हांजो दोस्त हुजे कराची में ऐं तव्हांखे फोन करे त मूंखे 3 ॾींहं थी विया मां बुख ते वेठो आहियां तव्हां चओ सदा घबरा न मां तुंहिंजे पारां 2 किलो नंढो गोश्त घोटकी बाईपास ते होटल ते खाई ड्रॉ करे तो जे रूह के खुश थो कयां तो वो खुश थींदो या कावड़ी द अरे ज़ालिम मां बुख ते वेठो आ तू वरी गोश्त तो कढ़ाई करे खाई हज़रत हुसैन साईं के करबे बला जी सरज़मीन ते का शइ न मिली ही वरी चवंदा असां हलीमूं खाईंदासीं न्याज़ खाईंदासीं ड्रव ते भत खाई हुसैन जे रूह के खुश था कयूं हज़रत हुसैन साईं के पानी भी न मिलियो
ई वरी चवनि था बाबा सबीलूं लगायो, थधा शरबत थधा पानी गिटन गिटन में ड्रव ते पानी पी करे हुसैन जे रूह के खुश कयो। हुसैन इन में खुश थींदो। हज़रत हुसैन साईं त इन गाल में खुश थींदो जो असां हज़रत हुसैन साईं के चऊं सोना हुसैन तोखे करबे भला जी सरजमीन ते न पानी मिलियो न मानी मिली, असां भी 9 तारीख़ ते न खाईंदासीं न पींदासीं, तुझे नाने मुस्तफा जी सुन्नत के जिंदा रखी रोजो रखी करे तोसां मुशाबे थी तोसां गॾु अची जन्नत में पहुचंदासीं। मोहब्बत इन के चइबो आहे या चऊं था असां तुंहिंजे पारों खाऊं था पियो। दुआ कयो अल्लाह इन्हनि खे हिदायत करे। सो ये हलीमू ये न्याज़ उन्हनि जा तव्हां वेझो ई न वञो। मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह कंडियारे में वाइस पियो करे 83 82 83 जो दौर आसी पढ़ंदा हुआसीं। साहब आल बे जी शान में वाइस जो कई तो उते हुंदो शमन हिकिड़ो मोलाई हुंदो ॾाढो डिंगो हुंदो होटल हुंदो कंडियारे में, हाणे मरी वियो आहे मां ॾिठो। पोइ शमू मोलाई उथी पियो जलसे में चई दीनपुरी मुनाज़रो कर तारीख़ ॾे त दीनपुरी जो मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मुनाज़रो छाजो? मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि भंग है मूं वटि खीर आहे, मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि मातम आहे मूं वटि सब्र आहे, मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि दोही गाई मरसी आहे मूं वटि अल्लाह जो क़ुरान नबी जो फरमान, मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि गारियूं ऐं तबरो आहे मूं वटि दुआ ऐं ज़िक्र आहे, मुनाज़रो त थियो पियो आहे तोखे मेखाने जी गणती मूंखे मस्जिद जी गणती, तोखे मेखानो मुबारक मूंखे मस्जिद मुबारक, मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि ज़वार आहे मूं वटि हाजी आहे, मुनाज़रो त थियो पियो आहे तोखे ईरान मुबारक मूंखे मक्को मदीनो मुबारक। ये तुकबदी में चौंदो वियो वो शमू मोलाई बीठो दीनपुरी जो माठ कई तो 100 जो गाढ़ो नोट उन वक्त में 100 वडो अजय स्टेज ते दीनपुरी जी आडो रखई चई दीनपुरी बस हक समझ में अची वियो ये 100 रुपया भी वठो ऐं सुबह जो मुझे होटल ते चाय पी दुआ घुरी पो वञ। मुनाज़रा छा जा इन मुनाज़रो करो सो छॾे जो ने इन वक्त असांजो वॾे में वॾो दुश्मन मिर्ज़ाई कादियानी जहां असांजे नबी साईं जे ख़त्मे नबूवत जे ताज में हथ विधो आहे। 1953 का या तारीख़ हली लाहौर जे चौक में 10,000 असांजा मुसलमान नौजवान ख़त्मे नबूवत जा नारा हणंदे शहीद थिया। एॾो ख़त्मे नबूवत जो नारो पियो हाणे उनखे गोली पिया वरी ॿियो नौजवान आयो ख़त्मे नबूवत वरी उनखे गोली पिया जञ पई जे साम्हूं जञ सम्झो था घोट कुंवार उहा बीठी जञ चौक में रश लगी पई तो घोट जी मां उहा आई चई बाबा मुंहिंजी जञ आहे मुंहिंजो घोट कुंवार वेठा आहिनि गाॾी में बैलगाड़ी या कजावा रस्तो जो असांखे तो मुसलमाननि रोई करे जो अम्मा ख़त्मे नबूवत जो मसलो आहे अॼु केतिरा जवान ख़त्मे नबूवत जा नारा हणंदे शहीद पिया था थियनि तोखे घोट ऐं कुंवार जो फिकिर आहे। अच्छा उहा कुराड़ी अम्मा पोइते मोटी पंहिंजे घोट पुट खे लाथई मोड़ बि उनखे बदल हुया हार भी उनके पातल होया चईस पुट अज नबी जी इज्जत ख़त्मे नबूवत जो मसलो आ अज केतरा जवान नबी जे ख़त्मे नबूवत जा नारा हाणे शहीद पिया थियनि पुट ये हिकड़ी कुंवार थई अज जेकर तू भी नबी जे ख़त्मे नबूवत ते कुर्बान थींदे रब तोखे 70 हूर जो घोट बनाईंदी उत हिन कुंवार के छड़ न त मां तोखे थञ माफ़ न कंदी माए ओ घोट उतो उठियो ख़त्मे नबूवत जो नारो हाणे गोली खाई शहीद थी वनी जन्नत में नारे तकबीर ताजे तख्ते ख़त्मे नबूवत कादियानी कुत्ते ते मिर्जाई कुत्ते ते इमरान हुकूमत ते
सॼो वाइदो कयो त इंशाअल्लाह असां बि अक्टूबर में मथन सां कफन ॿधी करे इस्लामाबाद में ख़त्म नबूवत जा नारा हणी करे कुर्बान थींदासीं। ख़त्म नबूवत ख़त्म नबूवत जिंदाबाद। तव्हांखे ख़बर आहे भुट्टो साहब, मां किताब पढ़ियो, कर्नल रफ़ी हुयो हिकिड़ो फ़ौज जो कर्नल हुयो, उन लिखियो आहे 323 ॾींहं भुट्टे साहब जा जेके जेल में हुया। पोइ मां वियो सांस मुलाक़ात जे लाइ। पोइ भुट्टे साहब खे मां चयो त कादियानी ॾाढो ख़ुशि थिया आहिनि त भुट्टे साहब असांखे काफ़िर करार ॾियारायो आहे, अल्लाह नाराज़ थियो आहे, मौत जे इंतज़ार में जेल में वेठो आहे। त उन कर्नल किताब में लिखियो त भुट्टे साहब मुस्कुरायो, मूंखे चई साहब मूं जहिड़ो गुनहगार पाकिस्तान में कोई कोन्हे को, मां त रब जो शुक्र थो अदा कयां जो पंहिंजे सचे रसूल मोहम्मद मुस्तफ़ा जे वॾे में वॾे दुश्मन कादियानी खे मां काफ़िर करार ॾियारायो आहे। मूंखे रब में उमेद आहे त रब इन जे करे मूंखे बख़्शींदो। इहो वॾो अमल आहे। अञा ताईं जीअं भुट्टो जा नारा पिया था हणो, ज़रदारीअ जे करे, बिलाल जे करे, माना हुनजो अमल त रब खे पिसंदो। असां बि कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं गड़ी ख़ुदा बच पोइ भुट्टे साहब जी क़बर ते वञी कुल पढ़ंदा आहियूं। वॾो इहो अमल हो। हीउ महीनो सेप्टेंबर 7 सेप्टेंबर 1974 हिकिड़ा आहिनि मिर्ज़ाई कादियानी, ॿिया आहिनि ज़िक्री लाहौरी, इन्हनि टिनिनि फ़िरक़नि ते कुफ्र जी फ़तवा आई इन महीने में 7 तारीख़ सेप्टेंबर। मिर्ज़ाई चइबो आहे जेके मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी खे नबी करे। लाहौरी इहो पंजाब में फ़िरक़ो आहे, ज़िक्री इहो वरी बलोचिस्तान में आहे। हाणे मां वियुसि हेॾां तुर्बत खां हेठि गुमाज़ी शहर ईरान जे बॉर्डर जे भरिसां, हेॾां बलोच रहंदा, हेॾां वरी ज़िक्री चवंदा आहिनि हिननि खे। इहो फ़िरक़ो घणो आहे, उन्हनि जो वॾो इबादत खानो आहे हुते तुर्बत में, हर साल हुते हज कंदा। उहे वरी चवंदा आहिनि त मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी नबी कोन हो पर वली हो, बुज़ुर्ग हो। बाबा काफ़िर खे जो केरु वली चए थो पाण काफ़िर, मुस्लमान खे केरु काफ़िर चए थो पाण काफ़िर, काफ़िर खे केरु मुस्लमान चयो पाण काफ़िर। अॻियनि हुकूमतुनि पैसो लुटियो, मुल्क लुटियो, हाणे बचियो आहे ईमान। सो ही असांजे ईमान जे पोयां पिया। जीअं इमरान चए थो अञा बीहो, अञा बीहो, अञा साल तक, माना सफ़ा जन महिल सुञा थी वेंदा। पोइ मुस्लमाननि वटि पैसो जो न हूंदो आहे नी, पोइ कादियानी उन्हनि खे पंहिंजे मज़हब में। उहा राशिद साहब चयो असांजो सालार मदरसे जो पहिरो ॾींदो, उनजे पुट खे को दिलि में सुराख थी पियो, 10-15 लखनि जी ज़रूरत हुयसि। असांजी जमायत वीचारी ग़रीब, कादियानी चएसि त तोखे असां 50 लख था ॾियूं, हू कादियानी थी। असांजे मलक चौधरी ते उते हिकिड़ो पंजाबी आहे, उनजा ॿाहिरि सभु मुवैद, हू फ़ौज में हो, वरी ॾाढी दस फ़ौजनि खां हुनखे लालच ॾिनी, पैसो ॾिनो, हो कादियानी थी। थर में 1000 एकड़ ज़मीन उन्हनि खे मिली वई आहे त तव्हां स्कूल ठाहियो, अस्पतालूं ठाहियो। केतिरा ग़रीब उन्हनि खे कादियानी पिया बनाइनि पैसो ॾेई। हालांकि पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे त को बि कादियानी मिर्ज़ाई लाहौरी ज़िक्री पाकिस्तान में मस्जिद नथो ठाहे सघे, इबादत जी जाइ ठाहींदो पर हुनजो नालो मस्जिद न रखंदो। बाबा हिंदुनि जा मंदर आहिनि, ईसाइनि जूं कनीसाऊं आहिनि, यहूदियुनि जूं गिरजाऊं आहिनि, त ही बि पंहिंजी का गिरजा ठाहिनि, मस्जिद छो था ठाहिनि। हाणे तव्हां मोबाइल में ॾिठो हूंदो त कराची सदर में उते जुमे जे ॾींहुं सरेआम मस्जिद में पुलिस जे पहिरे में नमाज़ पढ़ी। ज़ुल्म थी वियो छा? माना हाणे असांखो इहा हुकूमत मंजराए थी त तव्हां चओ त कादियानी पक्का मुस्लमान आहिनि। अॼु वाइदो कयो त असां मरी वेंदासीं, पंहिंजूं जानियूं कुर्बान कंदासीं, पर कॾहिं बि ईअं न चवंदासीं त कादियानी मुस्लमान आहिनि। कादियानी जहिड़ो काफ़िर बदतरीन दुनिया में कोन अथव। बेनमाज़ी जे माफ़ी जी गुंजाइश आहे, अक़ीदो ईमान सही अथसि, पर इंशाअल्लाह हिन बेनमाज़ी खे बि माफ़ी मिली वेंदी।
बेरोज़ायत सॼी ज़िंदगी रोज़ा न रखियईं, इन बेरोज़ायत जे माफ़ी जी भी गुंजाइश अथव। हज न कहीं, उम्रो न कहीं, ज़कात न ॾिनई, इन जे माफ़ी जी भी गुंजाइश अथव। अखलाक में का कमी कोताही थी वई, इन जे माफ़ी जी भी गुंजाइश अथव। पर खुदा जी ज़ात जो कसम आ, नबी से जे ख़त्म नबूवत जे बारे में थोड़ी भी जिक्र के मुसलमान लचक पैदा कई, सिर्फ ये चई त कादियानी मिर्ज़ाई भला आन, नेक मुसलमान आन, पूरी जिंदगी जो नमाजूं, पूरी जिंदगी जा रोजा, पूरी जिंदगी जा हज ऐं उमरा सब मुंह में हया वेंदस, जहन्नम को सवा भी काई जा काने। मां तव्हां खां पुछां थो, हाजी मालिक शरह जो कहिड़ो अमल हुयो? हाजी मालिक को सैयद कोन हो, बुखारी या जिलानी या गिलानी कोन हुयो, हुयो भी शर बरोच, आलिम भी कोन हुयो, बेचारो जाहिल हुयो, चेहरे ते दाढ़ी भी कान हुयस, पर उनके नबी जे इज्जत ते ख़त्म नबूवत ते गैरत आई। उते मिर्ज़ाई अब्दुल आराई हुयो करुंडी में, उनके कत्ल कई जॾहिं खैरपुर सेंटर जेल में आयो। उन वक्त में जेल जो सुप्रीडर भी सैयद हुयो, उनजी घरवारी भी सैयद ज़ादी ही। रात जो निंड में सुती पई, ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत नसीब थियस। फरमायूं, अम्मा मां मोहम्मद जो मेहमान जेल में आयो आ, जेस ताईं जेल में हुजे पुट मानी तू पचाए करे मोकिल जास। छा अमल हुयो न जो? ये सैयद गौस अली शाह उन जो वकील हुयो, साबिक़ वज़ीर आला, अञा भी जेरो अथव, उन खां पुछा करे वञी ॾिसो। पोइ शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधर रहमतुल्लाह अलैह ख़त्म नबूवत जा अमीर आ, उनखे फरमायो त हाजी मालिक ते गवाह कोई ना आहे, शाहिद कोई ना आहे, जेकर इनकार करे त मां कादियानी न मारियो आ, केस कूड़ो थी वेंदो, आज़ाद थी। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह खैरपुर सेंटर जेल में हाजी मालिक वटि आया। फरमायो, हाजी साहब वकीलन जो मशवरो ही आ त तव्हां जे मथां गवाह कोई ना है, जेकर इनकार कंदो त केस कूड़ो थी वेंदो, तव्हां आज़ाद थी वेंदो। त हाजी मालिक खो दान निकिरी वई, चई मौलाना मां छो इनकार कयां, मां फांसी जे तख्ते ते भी चवंदुसि त मां नबी जे दुश्मन खे मारियो आ, मां गुस्ताख रसूल खे जहन्नम में पहुचायो आ। मौलाना मां हज कया, उमरा कया, खैरातूं कयमि, वज़ीफ़ा पढ़ियमि, पर कॾहिं भी ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत न थी। पर जंहिं वक्त खां वठी ने गुस्ताख रसूल, शातिम रसूल कादियानी खे मां मारियो आ, खैरपुर जे जेल में का रात खाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी। माना एॾो अहम मसलो आहे नी ख़त्म नबूवत जो। हाणे असांजो दोस्त मौलाना जावेद रहमान फुल शहर नौशहर जे भरिसां, उते मुसलमाननि जी शादी मुहर्रम खां अॻु में, पोइ उन शादी में कादियानियुनि खे दावत थी रही, बांदी में कादियानी आहिनि घणा, कादियानियुनि जो सदर समर डाहिरी आहे बांदी, सॼे सूबे सिंध जो सदर, पेट्रोल पंप त CNG वॾा वॾा कारखाना सभु मुसलमान हुन वटि वेठा, ॾेती लेती हुन सां कनि पिया था, SP उन जूं दावतूं था खाइनि। हिन हुकूमत में ख़ुसूसन एॾो उन्हनि खे प्रोटोकॉल मिलियो, असांजा मौलवी छिता थिया नरुबर। पोइ कादियानी पिया शादी में अचनि, हिकिड़ो नौजवान हुयो, उन जे आलमनि खे चयोसीं मुसलमाननि जी शादी में कादियानी था अचनि। पोइ तो आलमनि जो वफ़द वियो उन ॾे जंहिंजी शादी हुई, उनखे वञी चयूं बाबा कादियानी गुस्ताख रसूल आहिनि, शातिम रसूल काफ़िर आहिनि, तुंहिंजे शादी में कादियानी खे दावत आहे, जेकर को कादियानी आयो तो को भी मुसलमान तुंहिंजी शादी में न ईंदो। पोइ हुनखे ॻाल्हि सम्झ में आई, छो त मुसलमान खे ख़बर ई कान्हे का। पोइ हुन कादियानी खे जवाब ॾिनो त को बि कादियानी मुंहिंजे शादी में न अचे, तव्हां सां बाइकाट। त उहो नौजवान जा कोशिश कई त कादियानी ने शादी में न अचनि, उन नौजवान खे रात जो ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत थी। नबी से भाकुर पाए करे फरमाया, पुट मां मोहम्मद तो को ॾाढो ख़ुशि आहियां जो तव्हां मुंहिंजे दुश्मननि खे पंहिंजे मुसलमाननि जे शादी में अचण खां बाइकाट करायो आहे। ॿियो नथो पुॼे, घटि में घटि बाइकाट त कयो। नबी साईं 27 जंगियूं कयूं, घणियूं जंगियूं? 27 जंगियूं कयूं नबी साईं काफ़िरनि सां। उन्हनि 27 जंगियुनि में 259 मुसलमान शहीद थी।
घणा मुसलमान शहीद थिया 259 ऐं हिकड़ी जंग कूड़े नबी मुसलम कज़ाब सां लड़ी वई जंग यमामा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में उन हिकड़ी जंग में 1400 सहाबा शहीद थिया ऐं अक्सरियत कुरान जे हाफ़िज़न 700 को वधीक कुरान जा हाफ़िज़ हुया जेके उन जंग में शहीद थिया मालूम थियो त कादियानी काफ़िरन को वधीक खतरनाक आहे या न कादियानी असांजे मुल्क जो दुश्मन आहे कादियानी असां मुसलमाननि जो दुश्मन आहे अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह उलमा जे सॾ ते असां मथनि सां कफन ॿधी करे इस्लामाबाद पहुचंदासीं हिन कादियानी नवाज़ हुकूमत जो तख़्तो किराई पको इरादो आहे नी इंशाअल्लाह मरणो त हिते बि आहे घोटकी में कोन मरंदो पर भलो मौत हो बाबा हिकिड़ो आहे हलाल मौत ॿियो आहे हराम मौत बकरी के जो तवा सीर न जो इए मरी वने फतकी फतकी त हराम मौत पर जे करे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर दई करे काती वायो यो हलाल मौत नबी जी इज्जत ते खत्म नबूवत ते मस्जिद मदरसे जे तहफ़्फ़ुज़ ते पांजे वतन जी हिफाजत जे ला असा पांजी जान कुर्बान कयो हलाल मौत दुआ कयो अल्लाह असा के हराम मौत को बचाए अल्लाह असा के हलाल मौत नसीब फरमाए ऐ सब दुआ करो अल्लाह ताला उलमा जी ने जदोजहद के कामयाब अता फरमाए असा जे सूबाई मरकजी क़यादत जी हिफाजत फरमाए रब मुल्क पाकिस्तान जी हिफाजत फरमाए असा मसाजिद मदारिस की रब हिफाजत फरमाए सब जी वेठा हो अदब सां वेठा हो जो असांजा उस्ताद पोइ आया दुआ कलमात फरमाईंदा पोइ दुआ घुरंदा दुआ को अॻ में न वञो बाबा।